जय झूलेलाल, मां द्वीप चेतनाणी। तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। कच्छ में दर्जे 12 सामान्य प्रवाह जो 9 सालनि बैदि आयो मथे 83.79 सैकड़ो परिणाम। सिंधी समाज लाइ फ़खुर जी ॻाल्हि आहे। आदिपुर में सेंट ज़ेवियर्स हाई स्कूल जी ख़ुशी आलवाणी पहिरें नंबर ते। मुंहिंजी साथी कार्यकर्ता पायल मेघाणीअ सां ॾिसो उन्हनि जी मुलाक़ात। जय झूलेलाल, मां पायल मेघाणी तव्हांखे अॼु मिलायूं था जंहिं सिंधियुनि जो आन मान ऐं शान वधायो आहे। सॼे कच्छ जे दर्जे 12 में इंग्लिश मीडियम में पहिरियों नंबर ऐं गांधीधाम आदिपुर जे स्कूलनि में पहिरियों नंबर 99.88 परसेंटाइल ऐं 91% खणी असांजे सिंधी समाज जो गौरव वधायो आहे। असां सभिनीनि खे उन्हनि ते फ़खुर आहे। उन जो नालो ख़ुशी अशोक आलवाणी। त ख़ुशी तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाईंदी। कॉन्ग्रेचुलेशन्स ख़ुशी, वाधायूं हुजनि। थैंक यू। तव्हांखे कहिड़ो महसूस थी रहियो आहे? तव्हां सॼे सिंधी समाज जो नालो रोशन कयो आहे त? थैंक यू। मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए। मां सॼे कच्छ में इंग्लिश मीडियम मां पहिरियों नंबर आई आहियां। 99.88 परसेंटाइल 91% खणी मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए। चइबो आहे के बि सक्सेस जे पुठियां माता पिता ऐं गुरुनि जो हथु हूंदो आहे। मुंहिंजा माता पिता इलाही सपोर्टिव रहिया आहिनि ऐं असांजा गुरु स्वामी लीलाशाह जे आशीर्वाद सां मां हिन मंज़िल ताईं पहुची सघी आहियां ऐं अॻियां बि उन्हनि जी कृपा सां अॻिली मंज़िल ताईं पहुची सघंदसि। हा त ख़ुशी, तव्हांजो अॻिते कहिड़ो इरादो आहे? मुंहिंजो ड्रीम आहे जहिड़ी एशिया मां वॾी में वॾी कॉलेज अहमदाबाद में IIM अहमदाबाद, जिते हर ॿार जो पढ़ण जो सुपिनो हूंदो आहे, हुते मूंखे इन्वेस्टमेंट बैंकिंग जो कोर्स करण जी तमन्ना आहे। बिल्कुलु, इहा त ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। साईं तुंहिंजी इहा बि इच्छा पूरी कंदो। संदसि पिता मिस्टर अशोक आलवाणी बि हिते आयल आहिनि। त मां उन्हनि खे अर्ज़ु थी कयां पंहिंजे ॿार जे लाइ 2 लफ़्ज़ चवनि। मुंहिंजी न्याणी ख़ुशी इलाही सदोरी समाजी न्याणी आहे। मां चाहींदुमि ही न्याणी जेको हेॾो नालो रोशन करे पई, असांजा स्वामी लीलाशाह गुरु आहिनि, शल अहिड़ियूं न्याणियूं सभिनि खे मिलनि, इहे मुंहिंजियूं दुआऊं आहिनि। ऐं हीअ मुंहिंजी धीअ हेतिरो हिन मंज़िल ताईं पार कयो आहे, हिन जी महिनत आहे। राति ॾींहुं लगातार हिन महिनत कई आहे, हार्ड वर्किंग कयो आहे, जेको हिन जो फल हिनखे मिलियो आहे। ऐं ही मोमेंट अहिड़ी आहे भई हर पिता जो इहो सुपिनो हूंदो आहे उनजा ॿार अॻियां वधनि, अहिड़ी लेवल ते अहिड़ी मंज़िल ते पहुचनि जेको समाज जो शहर जो देश जो नालो रोशन कनि। मूंखे नाज़ आहे मुंहिंजे ॿारनि ते ऐं शल अहिड़ा ॿार सभिनि खे थियनि। हा त ख़ुशी, आख़िर में कुझु चवणु चाहींदव? मां शुक्रगुज़ार आहियां मुंहिंजे गुरु स्वामी लीलाशाह, मुंहिंजो परिवार ऐं मुंहिंजो स्कूल सेंट ज़ेवियर्स आदिपुर। आई एम वेरी ग्रेटफुल टू द इंस्टीट्यूट, रिस्पेक्टेड फादर जॉबी, ऑल द टीचर्स, ईश्वर सर, जूही मैम, for their guidance, for their teachings. And lastly, I'm thankful to my family and again our Lord, our God, Swami Leelashaह. Thank you. जय राम जी की। तव्हांजा लख शुक्राना जो तव्हां असांखे कीमती पंहिंजो समय ॾिनो। थैंक यू। जय राम जी। गुजरात में पेट्रोल थियो लीटर ते 2 रुपया महांगो। राज्य जी डैमुनि में बरसाति सबबि 13 सालनि खां पोइ थियो सभ खां वधीक पाणीअ जो संग्रह। माण्हुनि खे थी रहियो आहे डपु। 14 जून 2020 ते भूकंप जे झटके खां पोइ आया आहिनि 15 आफ्टर शॉक। हर यादि ॾियारीनि था 2001 जो भूकंप। तॾहिं
आयो हो 7.7 जो झटको, थियो हो वॾो नुक़सान। गांधीधाम जे रेलवे गुड्स गार्ड जे घर मांथी 5,000 रोकड़ जी चोरी। राजनाथ चयो, दुनिया जी कोई भी ताक़त भारत ऐं नेपाल जे रिश्तनि खे कान टोड़े सघंदी। स्पेन मां मिलिया सुठा समाचार। गुज़िरियल हफ़्ते में कोरोना सां हिकु बि मौत थियल कान आहे। भारत ऐं स्पेन में कोरोना जी शुरूआत गॾु थी हुई। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 3,39,900, कुल मौत 9,919, 1,80,326 थिया रिकवर। सुशांत जी मौत ते कंगना बणायो बॉलीवुड खे निशानो। ओलंपिक्स जी नए सिर तैयारी करे रहियो आहे रेसलर बजरंग पुनिया। वधी रही आहे फ्रोज़न शोल्डर जी समस्या। बेरोज़गारी आणे सघे थी घणनि खे डिप्रेशन में। सिद्धनाथ महादेव खे 50 जातियुनि जे अंबनि जे रस सां कयो वियो अभिषेक। अमेरिका में 49 सालनि जी माउ डॉक्टर जास्मीन कुंजी ऐं उन जी 26 सालनि जी धीअ बणियूं हिक ॾींहं ते डॉक्टर, ॾींदियूं हॉस्पिटल में सेवाऊं। एकता कपूर कसौटी ज़िंदगी 2 लाइ ॾिनो आदेश। मींहीं जून खां थींदी शूटिंग शुरू। शुद्ध देसी रोमांस जी शूटिंग ते पहुती हुई अंकिता लोखंडे। रात जो मल्हायो वियो हो उन जो बर्थडे। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।